अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फ़लाह आख़िरत में आऊँ आहियां शफ़ी मंदलाको। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼु असां सूरतुल बक़रा जूं कुझु आयतूं खणंदासीं जेके मुआशिरे जे मसाइल जे बारे में आहिनि। ख़ासि तौरु औरतूं ऐं मर्द, उन्हनि जा झगड़ा, पाण में झेड़ो, तलाक़नि जूं नौबतूं, तलाक़ कीअं ॾिबी, ऐं इन्हीअ ते असां ग़ौर कंदासीं ऐं तव्हां ध्यान सां ख़ासि तौरु ॿुधो त जीअं तव्हांजे घर में अमुन अमान थिए। सभ खां पहिरीं जेका मां आयत खई आहे उहा आहे, अलाह ताला फ़रमाए थो, लिल्लज़ीन युलून मिन निसाइहिम, जेकॾहिं को माण्हू जहिड़े में कसम थो खणे त हाणे मां तोखे ज़ाल कोन थो सम्झां या मां तुंहिंजे वेझो न आणींदुसि, त पोइ इहो जेको पीरियड आहे उहो आहे तरबुस अरबअत अशहर, 4 महीननि ताईं जेकॾहिं हू ज़ाल ॾे नथो वञे ऐं 4 महीना गुज़री विया त उन औरत खे ऑटोमेटिकली तलाक बाइन अची वेंदी, किसो ख़तमु। पर जे 4 महीननि खां अॻु में जेको आहे सो हुन सां ठही थो वञे, फ़इन फ़ाऊ, जेकॾहिं पाण में ठही वञनि था, फ़इन अलाह गफ़ूर रहीम, त पोइ अलाह से गफ़ूर रहीम आहे। माना पहिरियों त असांखे इहो सम्झे। उन खां पोइ छा थो थिए त अमूमन ॾिसो न, हिकिड़ी छोकिरी पराए घर मां थी अचे, छोकिरो ॿिए घर में थो अचे, वरी सस जो मसइलो आहे, पोइ इन्हनि जा अॼुकल्ह यानी ईअं सम्झो त 60-70% इहे झगड़ा शुरू थी था वञनि। अलाह ताला इन्हीअ जो हिकिड़ो मसइलो थो अचे थो, इन ख़िफ़्तुम शिकाक बैन हिमा, जेकॾहिं तव्हां ॾिसो था त पाण में नथा अठनि जो झेड़ो छुटे नथो, त पोइ उनजो हिकिड़ो तरीक़ो आहे, फ़बसू हकमन मिन अहलिही, हे क़ुरान थो चवे, हे अलाह ताला असांखे थो चवे, हुकुम थो करे, त पोइ छोकिरे जे ख़ानदान मां बि हिकिड़ो बुज़ुर्ग हथु कयो, उहा हकमन मिन अहला, हिकिड़ो छोकिरीअ जे ख़ानदान मां, जेके ॿई वेहनि, ॿिन्ही जूं ॻाल्हियूं ॿुधनि, ऐं पोइ अलाह थो चए इहो जेकॾहिं प्रोसीजर कंदव, ई युरीदा इस्लाहन, जे इहे ॿई ठहण जी कोशिशि कंदा, युवफ़िक़िल्लाहु बैनहुमा, त अलाह जे विच में जेको आहे सो इतफ़ाक़ कराए छॾींदो, ठही वेंदा। इन अलाह कान अलीमन ख़बीरा, बेशक अलाह ॼाणे थो ऐं उनखे ख़बर आहे, माना अलाह खे ख़बर आहे त इहो प्रोसीजर करिणो पवंदो। पर जेकॾहिं इन प्रोसीजर मां को फ़ाइदो नथो पए ऐं किसो नथो टुटे, पोइ थो अचे इशू तलाक जो, फ़इन अज़मुल तलाक, पर पोइ जेकॾहिं तव्हां डिसीशन कयो त तलाक जी, फ़इन अलाह समीउन अलीम, बेशक अलाह ॿुधे बि थो, ॼाणे थो। हाणे जेकॾहिं हिकिड़ी औरत खे मर्द चयो मां तोखे तलाक ॾिनी, त उन खे छा करिणो पवंदो, अल मुतल्लिकात यतरब्बसन बिअनफुसिहिन्न सलास कुरू, त उहे 3 महीना या 3 मेंसिस उन मुड़ुस जे साॻे घर में जंहिं हुनखे तलाक ॾिनी आहे उन जे घर में रहणो अथसि। न मुड़ुस खे हुकुम आहे त इनखे ॿाहिरि कढु इन इद्दत जे दौरान, न वरी छोकिरीअ खे हुकुम आहे त तूं टपड़ खणी पीउ जे घर या भाउ जे घर हली वञु, मना थियल आहे ॿिन्ही खे। ऐं ॿियो अलाह सी फरमाए थो त जेको आहे सो जेकॾहिं उन औरत खे पेट आहे त लिकाए न, ऐं अॻिते चए थो त व बूलत हुन अहक़ बि रद हिन फ़ी ज़ालिक, पर जेकॾहिं इद्दत जे दौरान मुड़ुसु जेको आहे सो पंहिंजी तलाक ख़तमु थो करे, त हुनखे हक़ु आहे पंहिंजी ज़ाल खे मोटाए, इन अरादू इस्लाह, जे पाण में ठहण जी कोशिशि कंदा। माना जॾहिं इन हिकिड़ी तलाक ॾिनी, उहा इद्दत में हली वई, हाणे उहो 3 महीना या 3 मेंसिस पंहिंजे मुड़ुस साॻे मुड़ुस जे घर में रहंदी, पर जे पाण में ठही वञनि था त जेको आहे सो इहो मुड़ुसु बग़ैर निकाह जे उहा वापसि हुनजी ज़ाल थी वेंदी। लेकिन हाणे किसो छा आहे, तलाक मरतान, चए थो 2 दफ़ा त तव्हां ईअं तलाक ॾेई सघो था। मिसाल तौरु हिकिड़े माण्हूअ कावड़ियो, चई मूं तोखे तलाक ॾिनी, उहा औरत हली वई इद्दत में, 3 महीननि ताईं जेकॾहिं तव्हां हुनखे न मोटायो बिना निकाह जे, ऐं 3 महीना या 3 मेंसिस गुज़री विया, त उहा तव्हांजो घर छॾे वेंदी ऐं पंहिंजे पीउ या भाउ जे घर में हली वेंदी। हाणे उहा तव्हांजी ज़ाल न रही आहे, पर जे तव्हां वरी ठहणु चाहियो था त वरी उन सां निकाह करे वरी वापसि तव्हां आणे सघो था। हे हू को हलालो बलालो कोन्ह थींदो, हे पहिरीं तलाक आहे, तंहिंजे करे जेकॾहिं हूअ 3 महीननि में हली वई त वरी वापसि निकाह करे वठी अची सघो था। ऐं जेको आहे सो बाक़ी अलाह ताला फरमाए थो त जेकॾहिं इद्दत जो टाइम पूरो थियण वारो आहे, तव्हां वटि 2 ऑप्शन, इम्साकुम बिमारूफ़, या त हुनखे जीअं इज़त जे तरीक़े सां वापसि माना पंहिंजो हुनखे ज़ाल कयो, उहो तसरीहुम बिल अहसान, या अहसान तरीक़े सां हुनखे 3 महीननि खां पोइ इजाज़त ॾियो। वला यहलु लकुम अन ताख़ुज़ू मिमा आतईतुमूहुन्न शैया, महर जेको हिनखे ॾेई चुको तव्हां वापसि नथा वठी सघो, इल्ला ऐं यख़ाफ़ा अल्लाह युक़ीमा हुदूदिल्लाह, हीअ वरी सेपरेट केस आहे, जेकॾहिं का अहिड़ी फ़ाहिश या बुराई ॾिठी अथव ॿी ॻाल्हि आहे। उन खां पोइ वइज़ा तलक़तुम निसा, पर जे वरी जेकॾहिं 3 दफ़ो तव्हां हुनखे तलाक ॾिनी आहे, त
फ़बलगन अजलहुन्न फ़मसिकूहुन्न बिमारूफ़ व सरिहुन्न बिमारूफ़। अच्छा, अञा ही पहिरीं तलाक आहे या ॿी तलाक आहे, इन में बि आहे त तव्हां इद्दत जे दौरान हुनखे वापसि वठी सघो था। वला तुमसिकूहुन्न ज़िरारन लितातदू, पर इन लाइ न वापसि वठो त वरी 2 महीना रखे वरी तलाक जी नुसांस ते केॾे केॾे न वञे। इहो जेको ज़ुल्म आहे, अलाह चए थो इहो तव्हां ज़ुल्म न कयो। हाणे जेकॾहिं औरत खे तलाक ॾिनव, 3 महीना गुज़री विया, हू पीउ जे घर में हली वई, त जेकॾहिं उहो साॻियो मुड़ुसु वरी हिन सां ज़ाल करणु थो चाहे त इन जो निकाह थींदो। तंहिं ते हुनजे माउ पीउ, छोकिरीअ जे माउ पीउ खे थो चए त वैज़ा तलक़तुम निसा फ़बलगन अजलहुन्न फला तज़लूहुन्न ऐं यनकिहन अज़वाजहुन्न इज़ा तरादऊ बैनहुम बिलमारूफ़। चए थो जेकॾहिं वरी ज़ाल मुड़ुसु पाण में ठही था वञनि त छोकिरीअ जे पीउ माउ खे थो चए त हिनखे रोकियो न, मतां चओ त न हिन तोखे तलाक ॾिनी, हाणे तोखे असीं वापसि हुनखे न ॾींदासीं। हू ईंदो, निकाह करे वापसि खणी वेंदो, छो त पहिरीं तलाक आहे या ॿी तलाक आहे। अलाह फरमाए थो त इहो तव्हांजे लाइ बहितर आहे, अज़का लकुम अथर, तव्हांजी हिन में भलाई आहे त उहो ई मुड़ुसु हुनखे वापसि खणे थो। वल्लाहु यालम, अलाह चए थो अलाह खे वधीक ख़बर आहे। अंतुम ला तरुम, तव्हां ॼटि आहियो, तव्हांखे कहिड़ी ख़बर। अलाह थो चए जेकॾहिं उहो मुड़ुसु वापसि वठणु चाहे त पोइ ज़िद न कयो ऐं टेगर न कयो ऐं ज़िद न कयो, छोकिरी हुन साॻे मुड़ुस खे मोटाए ॾियो, पर जे इद्दत गुज़री वई आहे त निकाह करे वापसि वठी वेंदो। लेकिन जॾहिं हिकिड़ो दफ़ो थी वियो, वरी 2-3 सालनि खां पोइ वरी तलाक ॾिनईसि, वरी उहा इद्दत में वई, वरी मोटायईं या वरी निकाह करे वठी आयो, हाणे जेकॾहिं 3 दफ़ो तलाक ॾींदो, फ़इन तलक़ा फला तहिल लहू मिन बाद हता तनक ज़ौजन गैर। हाणे उहा औरत 3 तलाक खां पोइ हिन ॾे वापसि न थींदी, न को इद्दत जे दौरान, न को वरी निकाह करे वापसि खणी सघे थो, जेसि ताईं को उहा कंहिं ॿिए हंधि वञी शादी करे। फ़इन तलक़हा फला जुनाह अलैहिमा ऐं यतराजआ इन ज़न्ना ऐं युकीमा हुदूद अल्लाह। चए थो जेकॾहिं ॿिए सां हंधि शादी थी करे पोइ वरी उहो तलाक ॾिएसि थो त पोइ हिननि में को ॾोह न आहे त पहिरें मुड़ुस सां वरी पंहिंजो जेको सो वञी शादी करे, पर इहो आहे त अलाह जे हुदुनि खे क़ाइमु रखनि। माना इन जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं हिनखे 3 तलाकूं थियूं ऐं 3 तलाकूं एट अ टाइम कोन्ह थींदियूं, हे जेके 3 चवनि था माण्हू, इन जो किसो ॿियो आहे, मां अॻिते ॿुधायां थो तव्हांखे। इहे 3 तलाकूं खे हिकु अकाउंट कबी, जेको मां तव्हांखे लिटरेचर ॾेखारियां थो, त चए थो त बाक़ी जॾहिं 3 तलाक हुनखे ॾिनई, यानी हिकिड़ी थी वई वरी मोटाई, वरी ॿी ॾिनई वरी मोटाई, जॾहिं 3 दफ़ा वरी पोइ 2-3 सालनि खां पोइ 3 ॾिनई, त पोइ जेको आहे सो शादी नथो वापसि करे सघे, जेसि ताईं ॿिए हंधि वञी शादी करे। ॿिए हंधि शादी करण खां पोइ जॾहिं हू हुनखे तलाक ॾिए, ईअं न त वरी हलालो, माना कंहिंखे चइबो आहे न त अदा मां हिनखे 3 तलाकूं ॾिनियूं, हाणे हिकु राति लाइ मां इहा माई तोखे ॾियां थो, सुबुह जो तलाक, इहो हराम आहे, इहो कोन्ह थींदो। शादी कंदी, हुन सां गॾु रहंदी, पोइ जेकॾहिं को जहिड़ो थियनि थो ऐं तलाक नेचुरल वे में अचे थी त पोइ ही इन सां रखे सघे थो। तिल्क हुदूद अल्लाह, अलाह चए थो इहे मुंहिंजूं बाउंड्रीज़ आहिनि, युबैनुहा लिक़ौमी यालमून, इहे मां बाउंड्रियूं तव्हांखे ज़ाहिर कयां थो जिन माण्हुनि खे ख़बर आहे। हाणे छा थियो त असां वटि रवाज पई आहे तलाक तलाक तलाक, इहो गुनाह जो कमु आहे। तव्हां एट अ टाइम 3 तलाकूं जेकॾहिं ॾियो बि था त इन ते त उलमा चवनि था त हिकु थींदी, ऐं पर हाणे इनखे मां वधीक कयां थो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में अख़बर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रजुलन, त हिकिड़े शख़्स तलक मरा सलासत ततलीकात जमीअन, हिकु ई टाइम ते चई तलाक तलाक तलाक, या मां तोखे 3 तलाकूं ॾियां थो, त फ़क़ाम त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काम गज़बाननि, कावड़ में उथी करे वेठो ऐं चई सुम काल इहो लब बि किताबिल, अलाह जो क़ुर मौजूदु आहे जंहिंमें तव्हांखे क़ुर थो चवे त पहिरीं 2 तलाकूं ॾेई सघो था, पहिरीं हिकिड़ी, पोइ जेकॾहिं इद्दत में मोटायो या वरी पोइ इद्दत खां पोइ शादी करे निकाह करे मोटायो, वरी ॿियो दफ़ो त पोइ क़ुर ईअं थो चवे तव्हां वरी यकियूं 3 ॾेई था छॾियो, छा क़ुर सां तव्हां रांदि था खेॾो। व अना बैन अज़हरुकुम, मां तव्हां में मौजूदु बि आहियां। हता काम रजुलन, त हिकिड़ो शख़्स थियो, काले या रसूलल्लाह अला अक़्तुलू, चईं कंधु कटियांसि हिन जो, जेके हिन क़ुर जे मौजूदगीअ में हे 3 तलाकूं एट अ टाइम ज़ाल खे ॾिनियूं अथई। तंहिंजे करे तलाक जे बारे में जेके उलमा लिखनि था, ला अमल वला कौल इल्ला बिनियत, जेको नियत खे ॾिसबो आहे। तंहिंजे करे मां तव्हांखे ॾसियां थो, मौलाना सैयद अहमद उरूज कादरी इन हिकिड़ो जेको आहे सो लिखे थो त कंहिं शख़्स सुवालु पुछियो त मां 3 तलाकूं ॾिनियूं आहिनि ऐं मां इहो पियो सम्झो त तलाक थींदी 3 तलाकुनि सां आहे, मूंखे ख़बर कान्हे त 3 तलाकुनि जो छा मतिलबु आहे। मां फारम, ॿियो बि ॻाल्हि त हिते कोर्ट जा फारम उन में लिखिया मूं 3 तलाकूं ॾियूं, त हू माण्हू था सम्झनि त जेसि ताईं 3 न चवनि तलाक कान थींदी, त
त पोइ इन मुफ़्ती साहिबु लिखे थो त मां इन ते गौर कयो आहे ऐं मां सम्झां थो त जेकॾहिं इहो हिन ख़्यालु कयो आहे त 3 खां सवाइ तलाक कान थी तॾहिं हिन 3 तलाक हुजनियूं पोइ इहा हिकु थींदी, इनखे हिकु काउंट कबो ऐं इद्दत जे दौरान माई वापसि बिना निकाह जे मुड़ुस में वञी सघे थी। जे इद्दत गुज़री वई पोइ केतिरा बि साल थी विया आहिनि हुन माईअ ॿी शादी न कई आहे त हाणे वरी निकाह करे साॻे मुड़ुस ॾे वापसि वञी सघे थी। ब्रेक वठूं था, अञा हिन मसइले खे इनशाला खोलींदासीं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भलीकार। असांजो मसइलो हले पियो त हे जेके माण्हू 3 तलाकूं ॾियनि था, पहिरीं ॻाल्हि त उन्हनि खे इहा ख़बर ई कान्हे त चवनि था त 3 तलाकुनि खां सवाइ तलाक कान थींदी। इहो निहायत ग़लति आहे। हे मां तव्हांखे मौलाना मुजीबुल्लाह नदवी इन हिकिड़ो किताबु लिखियो आहे इस्लामी फ़िक़ा, इन में लिखे थो त जेकॾहिं केरु ईअं थो चए त तोखे तलाक 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 ऐं उनजी नियत 3 जी कान हुई पर ताक़ीद हस त माना मां हे 3 मां ॾियां थो त इहो ताक़ीद आहे त पोइ इहा तलाक हिकु काउंट थींदी। उन खां पोइ हे जेको आहे सो नायब मुफ़्ती दारुलूम देवबंद ज़फ़रुद्दीन गुफ़रलहू मुफ़्ती दारुल देवबंद इहे ॿिन्ही इन ते फ़तवा ॾिनी आहे। चई त सुवाल था कनि त छा हिकिड़े शख़्स पंहिंजी ज़ाल खे तलाक ॾिनी त मां तोखे तलाक 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 ॾिनी त पोइ कहिड़ी तलाक वाक़िया थी? त जवाबु ॾिए थो त इन हालत में असां वटि जेको रवाजु आहे न उन जे एतबार सां जेकॾहिं हीअ हिन जी ज़ाल आहे त इन जे एतबार सां हिते असां वटि रवाजु इहो आहे त तलाक हिकु काउंट थींदी। छो त हितां जा माण्हू जाहिल आहिनि, उनखे इहा ख़बर ई न आहे त हिकु तलाक बि मुकमल तलाक आहे। हिकु तलाक मुकमल तलाक आहे। जेकॾहिं ज़ाल खे चई मूं तोखे तलाक ॾिनी त फ़ौरन हूअ इद्दत में हली वई ऐं 3 महीननि जे अंदरि या 3 मेंसिस खां पोइ जेकॾहिं नथो रुजू करे त पोइ हूअ हली वेंदी ॿाहिरि ऐं पोइ वरी जेकॾहिं वापसि ठहणु चाहे त हुनखे निकाह करिणो पवंदो। इहो आहे रवाजु। पर हिते जेको फार्म में बि लिखियो हूंदो आहे कोर्ट में 3 तलाक देता हूं, ख़ुदा जो ख़ौफ़ त कंहिंखे माण्हुनि खे थिए कोन थो। वरी ॿुधो, मुफ़्ती मोहम्मद हसन साबिक़ सदर मुफ़्ती दारुल देवबंद हुन पंहिंजो हिकिड़ो किताबु लिखियो आहे इकामत क़यामा में तहरीर करे थो त जेकॾहिं हिकिड़ी औरत सां मर्द मुबाशरत करे चुको आहे, हुनखे इरादो हो तलाक ॾियण जो, लेकिन तकरार तौरु 3 दफ़ा चई तलाक तलाक त पोइ इन्हीअ जो उनखां पुछिबो त बाबा तो छा चयो? चईसि मां त तलाक पई ॾिनी, मूंखे 3 जी कहिड़ी ख़बर त 3 माना छा आहे? त पोइ इहा हिकिड़ी तलाक थींदी ऐं इन खे वापसि करिणो पवंदो जेकॾहिं माई हली वई आहे। तंहिंजे करे इहो इबिन क़य्यिम रहमतुल्लाह चए थो त न, इहे 3 तलाकूं जेकॾहिं केरु ॾिए थो त हिकु काउंट थींदी। शेख इबिन बाज़ चए थो इहे 3 तलाकूं हिकु काउंट थींदी। ऐं ॿिए फितवे में चवे थो त इहा ॻाल्हि सही आहे त जेकॾहिं हिकिड़ो मर्द पंहिंजी ज़ाल खे हिकिड़े ई दफ़े चए थो मूं तोखे 3 तलाकूं, उहो हिकु काउंट थींदी। उन खां पोइ सऊदी मजलिस जेको आहे, जेकॾहिं को मर्द पंहिंजी ज़ाल खे हिक ई लफ़्ज़ सां 3 तलाकूं ॾिए थो त उलमा जे सही तौरु कौल मुताबिक़ इहा इनखे हिकु काउंट थींदी। ऐं पाकिस्तान जे अवाइली कानून ऑर्डिनेंस नंबर 8 मुजरिया 1961 में बि हर क़िस्म जी तलाक खे तलाक रजई जे हुकुम माना हिकु काउंट कयो वियो आहे। ऐं हाणे मां अचां थो इस्लामी मुमलकतनि में इहो कीअं था कनि। हाणे अचो पहिरीं त इंडिया में छा थियो आहे त 30 जुलाई 2019 ते पार्लियामेंट डिक्लेयर कयो आहे त 3 तलाकूं ॾियण जे केस लीगल कोन्हनि के ऐं इन्हनि खे सज़ा मिलंदी। हाणे अचूं था इंडोनेशिया में मैरिज रेगुलेशन 1975 रेगुलेशन नंबर 1975 चए थो हिकिड़ो शादीशुदा माण्हू इस्लामिक लॉ जे मुताबिक़ जेकॾहिं पंहिंजी ज़ाल खे तलाक ॾिए थो ऐं उन खे जेको आहे सो 3 तलाकूं ॾिए थो, उनखे हिकु काउंट कयो वेंदो। उन खां पोइ अर्जेलिया में 1984 में कानून पास कयो नंबर 84-11 ऐं चयूं त डाइवोर्स जेका आहे तलाक जेका तलाक आहे उहा कोर्ट जे मौजूदगी में थींदी ऐं जेको आहे सो पहिरीं त कोर्ट उन्हनि खे 3 महीना चवंदी पाण में ठहण जी कोशिशि कयो। साॻी ॻाल्हि इजिप्ट में चयो आहे त जेकॾहिं को माण्हू तलाक ॾिए थो उन में चए थो मूं तोखे 100 तलाकूं ॾिनियूं, 20 तलाकूं ॾिनियूं, 3 ॾिनियूं, इनखे हिकु काउंट कयो वेंदो। इराक में कानून नंबर 188 1959 में जेकॾहिं तलाक में चयल आहे त मां तोखे हेतिरियूं तलाकूं ॾिनियूं आहिनि त इनखे हिकु तलाक काउंट थींदी। जॉर्डन उन में बि इहो थो चए जेकॾहिं हिकिड़ो माण्हू यकियूं तलाकूं एट अ टाइम ॾिए थो उनखे हिकिड़ी तलाक काउंट थींदी। कुवैत में बि चए थो, हाणे मां अंग्रेज़ी पढ़ी थो ॿुधायां,
If a talaq is pronounced with the number 2, 3 by words, signs are writing only one talaq shall take effect. माने तलाक हिकु थींदी पोइ चाहे 100 तलाक़ूं वातम सां चवे. लिबिया में बि इहा ई ॻाल्हि आहे जेको मां तव्हांखे पढ़ी ॿुधायां थो त उन बि जेको आहे 1984 में कानून कढियो त इहा केतिरियूं बि तलाक हुजे इनखे हिकु काउंट थींदी. मोराको multiple expression of divorce oral or written shall have the effect of a single divorce. मोराको वारा हे अरब सॼी दुनिया चवे थी त जेकॾहिं केतिरियूं बि हुजे. हे सूडान में वञो, formula of divorce coupled with a number expressly or impliedly shall affect only one divorce. सूडान 1935 में इहो कानून कयो अथनि. तूनसिया में बि साॻी ॻाल्हि आहे. यमन में बि साॻी ॻाल्हि आहे. तंहिंजे करे अल्लाह ताला तंहिंजे करे फरमाए थो त जेकॾहिं औरत खे तलाक मिले थी त इन खे टिनि खे हिकु काउंट कजे. हिते बि असां वटि केतिरा उलमा आहिनि जेके फ़तवा ॾियनि था. हाणे इन मां असांखे ख़बर पई जॾहिं अल्लाह ताला मना कयो आहे त तव्हां टे गॾे न ॾियो, पर जेकॾहिं टे ॾियो था त केतिरा मुफ़्ती आहिनि जेके चवनि था त हिनखे हिकु काउंट थींदो. ऐं हिते केतिरियूं मूं वटि केसिस आया आहिनि माण्हू खणी त साईं असां हीअं टे ॾिनी आहे. असां मुफ़्ती साहिब वटि वञी हुनखे फ़तवा वठी ॾिनी त बाबा इहा हिकु तलाक आहे. इन हिकु तलाक जे करे तव्हां वापसि जेकॾहिं तव्हांखे 3 महीननि खां वधीक अरसो थी वियो आहे तलाक ॾिने त तव्हां वरी साॻे मुड़ुस सां निकाह करे वञी सघो था. इन केतिरनि औरतुनि जी ज़िंदगी बची वेंदी ऐं इन ते कयो. हाणे अलाह साईं फरमाए थो त ॿी ॻाल्हि थो सेखारे. चए थो जेकॾहिं औरत खे मुड़ुस तलाक ॾिनी त इद्दत में वेंदी हली. हाणे उहो तव्हांखे ॻाल्हि आहे त उन इद्दत काथे करे घर वञे, पर असां वटि छा कंदा आहिनि, मुड़ुस तलाक ॾिनी माई वेड़ी ईंदी पेती खणंदी कंध ते सिधो पीउ जे घर या भाउ जे घर. क़ुर छा थो चए, या अय्युहन नबी इज़ा तलक़्तुम निसा, ए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तव्हां कंहिं औरत खे तलाक ॾियो माना पंहिंजे माण्हुनि खे सम्झाए, फ़तलिकुहुन्न लिइद्दत हिन, इहा तलाक लाइ इद्दत लाज़िम आहे. 3 महीना जिन खे मेंसिस न आहिनि ऐं जिन खे मेंसिस आहिनि उहे 3 मेंसिस. अहसुल इद्दत, इहा ॻणियो, इद्दत जा ॾींहं ॻणियो. वतकुल्लाह रब्बकुम, पंहिंजे रब खां डिॼो. वरी छा थो चए, ला तुख़रिजूहुन्न मिन बुयूतिहिन्न, ऐं इन 3 महीने जे दौरान मतां औरत खे चयो त निकिर मुंहिंजे घर मां. ला तुख़रिजूहुन्न मिन बुयूतिहिन्न, क़ुर थो हुकुम करे. हाणे हिकिड़ो माण्हू तलाक ॾेई चए थो खंड पढ़, इहो गुनाहगार आहे. इहो अलाह ताला पादर हिनखे ठोकींदो. क़ुर थो चए ला तुख़रिजूहुन्न मिन बुयूतिहिन्न, पंहिंजे घरनि मां हुनखे ॿाहिरि न कढो. जे दौरान वरी अॻिते छा थो चए, वला यख़रुजन, ऐं उहा औरत पाण बि न निकिरे. माना जेकॾहिं मुड़ुसु नथो कढे त हे वरी पाण टपड़ न खणे. चए ख़बरदार, छो त इहो ई त पीरियड आहे न 3 महीना जंहिंमें रिकॉन्साइलेशन थींदी. हिकिड़ी औरत ई तव्हांखे मिसाल ॾिनो, शायदि मां तव्हांखे ॾसियो आहे त उन औरत चयो त मां वेंदी हुअसि मदरसे में दर्स वठणु, पोइ उते मां इहा आयत पढ़ी, मां घर आए जहिड़ो थियो मुड़ुसु चयो तोखे तलाक आहे. मां यकदमि पेती ठाहिणु शुरू कई. चई ॿाहिरां दर तां चकर पियो हणे त ॾिसां केॾी महिल थी वञे. ड्राइवर खे चई त जेको गाॾी तयारु करे माई वञे थी. चई मां जॾहिं पेती तयारु पई कई त मूंखे यादि आयो त क़ुर में अॼु त मां मस्जिद में मूंखे जेका असांजी आलिम आहे उन ॿुधायो त अलाह चए थो त ला तुख़रिजूहुन्न मिन बुयूतिहिन्न, ऐं उनखे घरनि मां न कढो. अच्छा मज़ेदार ॻाल्हि, हिते क़ुर छा थो चए, ला तुख़रिजूहुन्न मिन बुयूतिहिन्न, माना न कढो हुननि खे पंहिंजनि घरनि मां. माना जेका औरत शादी थी अचे थी, अलाह उन घर खे उन औरत जो घर थो चए, मुड़ुस जो कोन थो चवे. बुयूतिहिन्न माना एॾी इज़त आहे न औरत जी त जॾहिं कंहिं घर में शादी थी वञे त उन घर खे चए थो उन औरत जो घर, न कढो हुनखे औरत जे घर मां. वला यख़रुजन, ऐं उहा पाण बि न निकिरी वञे. चई मां पेती बंदि कई. आख़िर मुड़ुसु फिरी फिरी मुंडी कढई, चई नथी वञी. चई छाजे लाइ वञा, अलाह जो हुकुम आहे त मां न निकिरंदुसि, करिणो आहे कर. अदा चए थी त 3 महीननि में मां हुन सां कोन ॻाल्हाईंदी हुअसि, लेकिन 3 महीननि में असांजो इस्लाह थी वियो. बिना निकाह जे असीं वापसि ज़ाल मुड़ुसु थी वियासीं ऐं ज़िंदगी ख़ुशीअ सां गुज़ारियूं था. इहा ई अलाह ताला तिल्क हुदूद अल्लाह, अलाह फरमाए थो इहे मुंहिंजूं हदूं आहिनि. वमन यतअद्द हुदूद अल्लाह, जेको इन हदुनि खे लंघाए, हदनि खे टिपंदो. कहिड़ा हदनि, तव्हांखे तलाक जेका ॾियो था उहा हिकिड़ी तलाक ॾियणी आहे. ऐं ॿी ॻाल्हि जे 3 ॾियो था ऐं तव्हांखे इहा ख़बर न आहे त 3 छा आहिनि, त इहा हिकु काउंट थींदी, हिकु काउंट थींदी. बाक़ी हिकिड़ी तलाक ॾींदव, इद्दत में वञे, मोटायो, जे नथा मोटायो त हली वई. जे शादी करे निकाह करे वापसि तव्हांजी मर्ज़ी, या जे निकाह करे वठी था अचो त पोइ वरी तव्हां वटि अञा 2 चांसिस आहिनि. वरी 2-3-4 सालनि खां पोइ जहिड़ो थिए थो वरी तव्हां ॿी तलाक ॾिनसि, वरी इद्दत में वेंदी. इद्दत जे दौरान जेकॾहिं ठही था वञो त बिना निकाह जे तव्हांजी ज़ाल थी वेंदी. पर जे इद्दत गुज़री वई पीउ जे घर में, त अञा तव्हांखे चांस आहे त वरी हुन सां निकाह करे वापसि तव्हां वटि अची वञे. पर जे 3 तलाक ॾींदव त हाणे तव्हांखे वापसि न थींदी, जेसि ताईं कंहिं ॿिए सां नेचुरल शादी करे
ऐं पोइ हुन सां ज़िंदगी गुज़ारे, पोइ को पाण में विढ़ी ऐं हू तलाक ॾिए त हाणे वरी तव्हांखे वरी 3 नयनि तलाकुनि जो चांस मिलंदो जेकॾहिं तव्हां सां शादी कंदो। बाक़ी हलालो कराइणु, हे त जेके 3 तलाकूं जेके छा मां चवां, मूंखे त हाणे चवण ई नथो वञे त इहो हलाले जो चकर इन जो मक़सदु छा आहे। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त अलाह जे हदुनि खे न लताड़ियो, जेको लताड़ींदो फ़क़ति ज़लम नफ़्स, उहो पंहिंजे पाण ते ज़ुल्म कंदो। ला तदरील अल्लाह युहदिस बाद ज़ालिक अमरा, इहे जेके अलाह जे हदुनि ते क़ाइमु रहंदो त अलाह साईं तव्हांजे लाइ केतिरा बि इन जा मामला आसान अॻिते करे सघे थो। ब्रेक वठूं था, इंशाअल्लाह ब्रेक खां पोइ प्रोग्राम जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भली कार। हाणे तव्हां ॾिसो पिया था न त सॼी दुनिया जा अरब मुल्क उन्हनि जी छा फ़तवा आहे त इहे 3 तलाक़ूं 1 तलाक़ आहे, इहे 3 कोन थियूं थियनि। पर किथे किथे जेको आहे सो जॾहिं बि ख़ासि तौरु माण्हूअ खे त ख़बर ई न आहे त 3 जी माना छा आहे, ऐं फार्म में लिखियो पिया 3 तलाक़ रोज़ सही थो करे। तंहिंजे करे इन्हीअ खे जेकॾहिं अहिड़ा के केस तव्हां वटि आहिनि जंहिंमें ॿार वीचारा परेशान आहिनि ऐं तव्हां इहे 3 तलाक़ूं ॾेई माई वञी घर वेही रही आहे, हाणे तव्हां हुनखे वापसि नथा वठी सघो, त वरी तव्हां मुफ़्तिन वटि अचो, नई फ़तवा वठो। ऐं तव्हां जेकॾहिं छो त इन में वॾनि मुफ़्तिन ॾिनो आहे त जेकॾहिं तव्हां वटि रवाजु 3 जो आहे त माना इहा 1 आहे। बाक़ी हिकिड़ो हाणे ॼाणी वाणी केर बि कोन ॾींदो त मां चवां थो 3 तलाक़ूं माना मां बसि 3 थो ॾियां। उन खां पोइ अॻियां ॿिया कुझु हुकुम आहिनि। इन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे इन ऐज़म निकाह बरकत ऐसर मौना, माना उहो निकाह में बरकत आहे जंहिंमें इहा शोबाज़ी कान थी थिए, माना निकाह सादगीअ सां थिए। ऐं जेकॾहिं तव्हांखे जेको सो मानी थींदी आहे जेका जेको घोट जे तरफ़ां थींदी आहे वलीमो, उहो वलीमो पंहिंजे घर में कयो ऐं पाड़े में मानी मोकिलियो। इहो बेस्ट खां बेस्ट आहे। वठी तव्हां था वठो जेके आहिनि से इहे हाल वठो, शादी हाल, वरी उते धमाकड़ा थियनि, वरी माण्हुनि खे कार्ड विरहायो, का ज़रूरत कान्हे का। भाई तव्हां जेके मिट माइट आहिनि उनखे टेलीफोन कयो ऐं पाड़े में मानी विरहायो, घर में वलीमे जी देॻ लाहे कयो। इहा आहे बरकत। हे जो असांजा तलाक़ूं पिए थियूं थियनि इन शोबाज़ीअ जे करे थियनि। फरमाए थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन खां पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा थो चवे, अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नहा अन तामिल मुतबारियैन ऐं यूकल, चए थो जेके इहे शोबाज़ी कनि था ऐं उनजी मानी तव्हांखे खाइणी न खपे। इन्हनि जे ताम ते इन जे वलीमे जी दावत क़बूल ई न कयो जंहिं शोबाज़ी करे ऐं शादी हाल ठाहिया आहिनि, हेॾा कम कया आहिनि। हा, उन जी खाओ जेको पाड़े में आहे, तव्हांजो माइट आहे, चाचो आहे, भली हुनजे घर वञी खाओ, पर जेको शोबाज़ी करे उनजी मानी वलीमे वञो ई न। अल मुतबी वरी नबी साईं फरमाए थो अल मुतबारिया ला युजाबान वला यूकल तामहा, इहे जेके शोबाज़ी कनि था उन्हनि खे तव्हां क़बूल न कयो दावत उन्हनि जी, ऐं न उन्हनि जी वरी तव्हां मानी खाओ। वरी ॿी हदीस शरीफ़ में रसूल छा थो फरमाए, शर तामुल वलीमा, चए थो बुछड़े में बुछड़ो उन वलीमे जो मानी आहे, युदा लहा अग्निया, जंहिंमें ॻोल्हे ॻोल्हे माण्हुनि खे कार्ड ॾेई ऐं अमीरनि खे घुराइजे, पोइ युतरकुल फ़ुकरा ऐं फ़क़ीरनि खे ग़रीबनि खे दावत न ॾिजे, वमन तरक दावत फ़क़त असल्लाह व रसूल। तंहिंजे करे जेको आहे सो उन्हनि ग़रीबनि खे जेको नथो ॾिए अलाह जो गुनाह थो करे। इहो बुछड़े में बुछड़ो वलीमो इहो आहे जेको, त इन मां साबित छा थिए, कार्ड ॾियण बि जाइज़ कोन्हनि खे। कार्ड, हिन खे कार्ड, ओ हितां वञे ओ ठटे में कार्ड, वरी ओ कंध कोट में कार्ड, वरी उतां वीचारा ट्रपड़ वधी अचनि तव्हांजी मानी खाइण जे लाइ। न आहे इहो, इहा शोबाज़ी आहे। तव्हां उन्हनि खे ॾियो जेके तव्हांजे पाड़े में आहिनि, पाड़े में घर में मानी ॾियो, माइटनि खे भली घुराए खारायो, वलीमो करिणो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन वलीमो कयो आहे। हे जेको असां वठी था शोबाज़ी कयूं, पोइ था चवनि त असांजो मुड़ुसु थो ज़ाल खे मारे, असांजी छोकिरीअ खे छोकिरो थो मारे, जहिड़ो पई इहो शैतान इन्हीअ कम जे करे जेको सो इन्हनि में पॾो विझे थो। उन खां पोइ ॿियो सबबु आहे इज़ा ख़तब अहदकुमुल मराद फनिस्तता ऐं यंज़ुर इला मा यदऊ इला निकाहा फलयफल। शादी जेकॾहिं केरु कयो था त पोइ छोकिरे खे खपे त हिकु दफ़ो छोकिरीअ खे ज़रूरु ॾिसे, हिकिड़ो दफ़ो ज़रूरु ॾिसे, पोइ ईअं न चवे त हाणे हे मूंखे छा निकिती आहे। तंहिंजे करे जेको रसूल फरमाए थो त ज़रूरु उन हिकिड़ी दफ़ो छोकिरीअ खे ॾिसे। उन खां पोइ रसूल फरमाए थो
त ज़ोरीअ जी शादी कान थींदी। मिसाल तौरु हिकिड़ी छोकिरी आहे, हाणे संयुनि जा माउ पीउ वॾा माण्हू आहिनि, हाणे उहे उनजो मुड़ुसु पाण था चूंडनि, हाणे उहा छोकिरी जेकॾहिं उन ते राज़ी न आहे त इहो निकाह थींदो ई कोन। असां वटि मायूं छा कंदियूं आहिनि, पुछणु छो ईंदो आहे, 3 ॼणा वकील पुछणु ईंदा आहिनि त माई छोकिरी फलाणे जो पुटु हेतिरो महर ॾियई थो, इन्हीअ जे एवज़ तोखे क़बूल आहे, त वात सां चवंदी क़बूल आहे। ईअं न त माणस कंध खां वठी हीअं हीअं करेसि, इहो ईअं न थींदो। छोकिरीअ खे पाण चवणो आहे त हा मूंखे क़बूल आहे, पर जेकॾहिं ख़ामोश रहे थी तॾहिं बि असीं चवंदासीं क़बूल करे थी। लेकिन जेकॾहिं हू ज़ोरीअ जो निकाह थियो आहे त ॿुधो रसूल आज़म छा थो चए थो त हिकिड़ो जेको आहे सो पाड़े जो हिकिड़ो माण्हू आयो, माई आई, फ़ज़कर त अन अबाहा ज़वजा फ़इया कारिया तुंहिंजी, मुंहिंजे पीउ मूंसां ज़ोरी शादी कराई आहे मुंहिंजी ऐं मूंखे पसंदि कोन्हे। फ़ख़य्यर हा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह नबी करां इन तलाक कराए छॾी, जॾहिं तोखे पसंदि न आहे त इहा शादी कान थींदी ऐं हुनखे छॾाए छॾियईंसि। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो मां अंज़ल ना अलैकल क़ुरान लितश्का, चए थो हीउ जेको क़ुर आहे न, असां तव्हां ते नाज़ुल न कयो आहे त तव्हांखे ॾुखियाई थिए। असां तव्हांखे क़ुर इन लाइ ॾिनो ई कोन्हे जो तव्हां मुश्किल में पओ, बल्कि इहे जेके तव्हांखे मूं ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि इहे तव्हांजे आसानीअ लाइ आहिनि। अलाह ताला चाहे थो त हिन मुआशिरे में अमुन सुकून थिए, ज़ाल मुड़ुस ख़ुशी रहनि, सुहिणा सुहिणा ॿार पैदा कनि, ॿई उन्हनि ते महिनत करे इन्हनि खे नेक शख़्स कनि, उन्हनि खे नौकरियूं कराइनि ऐं उन्हनि खे सालेह औलाद पैदा कनि। जंहिं घर में वठि वठां ॼुंडा पट हूंदी उनजो औलाद कीअं सुधरंदो? इहो त ज़ुल्म तव्हांजो औलाद ते जेको ॾींहं राति बसि वठि वठां जहिड़ो पियो थो हले, त औलाद ते कहिड़ो असरु पवंदो? इहे औलाद जा हक़ आहिनि त माउ पीउ सुकून सां इलाजु कनि। तंहिंजे करे अलाह ताला जे क़ानून क़ुर में ॾिना आहिनि त मां अंज़लना अलैकल क़ुरान लितश्का, असां तव्हांखे क़ुर ॾेई जेको आहे सो मुशक़त में कोन विधो आहे, बल्कि हिन क़ुर ते हलण सां तव्हांजी ज़िंदगी आसान थींदी। आख़िर जी आयत अचे थी त अलाह फरमाए थो तौबह कयो, जेकॾहिं तव्हां इहे ग़लतियूं कयूं आहिनि, अहिड़ा तव्हां वलीमा करे चुका त अॼु तौबह कयो त अलाह साईं असां खां ग़लती थी वई, हाणे असां जॾहिं बि वलीमो कंदासीं दावत आम ॾींदासीं। अदा मुंहिंजे ओताक़त या मुंहिंजे घर में वलीमा सभिनी खे दावत आहे, ग़रीब फ़क़ीर सभु अचो, चूंडे चूंडे ख़त ॾेई माण्हुनि खे कार्ड ॾेई त तूं अचु, वरी जंहिंखे न ॾींदो माना तूं न अचु, इहो जाइज़ कोन्हे। तंहिंजे करे तौबह हीउ रमज़ान जो महीनो आहे, इहे मुश्किल खां बचण जे लाइ, घर में सुकून करण जे लाइ अलाह खां तौबह कयो। अलाह साईं फरमाए थो लैसत तौबतु लिल्लज़ीन यअमलून सय्यात, चए थो उन्हीअ जी तौबह क़बूल न पवंदी जो बुछड़ा अमल करे थो, हता इज़ा हज़र अहदुमुल मौत, जॾहिं मरण वारो थिए थो पोइ थो चए काल इन्नी तुब्तु लह, चए हाणे थो मां तौबह कयां। हाणे जेको मरण वारो टाइम आहे न, इन खे बि तव्हांखे सम्झणो आहे। जेके अलाह जा वली आहिनि, नेक शख़्स आहिनि, वली कंहिंखे चइबो आहे? जेको हराम खां बचे, रुश्वत खां बचे, निमाज़ पंहिंजी पढ़े थो, अलाह खे शिरक नथो करे, इहो वली आहे। त इहे जॾहिं वली अलाह जे इंतकाल थियण जो टाइम अचे थो त उन्हनि खे हज़रत इब्न अब्बास रज़ी अलाह अन्हुमा चयो आहे त इन्हनि खे कुझु वक़्तु अॻु में जन्नत ॾेखारी थी वञे, माना सकरात में वञनि था उनखे घर थो ॾेखारिजे। ऐं पाण हिकिड़े वलीअ जे मरण खां 2 ॾींहं अॻु में वियोसां, जेको हाजी मोहम्मद हाशिम साहिबु हो, जेको चीफ इंजीनियर हो इरीगेशन जो, उन ग़रीब हो, कॾहिं रुश्वत न वरितई, मिठाई ॿाहिरि उछलाए छॾींदो, नंढड़ा हिते हीराबाद में 2 नंढा घर अथसि। ऐं 2 ॾींहं अॻु में मिलणु वियुसि त मूंखे चईंदुसि मथे बीठा आहिनि, सुवारी बि ॾेखारीनि था, मूंखे घर बि ॾेखारियो अथनि, हाणे चवान थो हलो त चवनि था अञा थोरो टाइम आहे, ऐं पोइ मां छॾे वियुसि त 2 ॾींहंनि में गुज़ारे। हज़रत इब्न अब्बास चए थो त इहे नेक माण्हुनि खे त जन्नत ॾेखारी थी वञे। हाणे जॾहिं उहे माण्हू वरी जेके बद माण्हू आहिनि उन्हनि खे बि न कुझु न कुझु हूंदो, त चए थो इहा तौबह उन्हीअ जी क़बूल न पवंदी जो मौत जे टाइम ते फ़रिश्ता ॾिसी चए तौबह तौबह तौबह। ऐं अलाह फरमाए थो त वल्लज़ीन यमूतून वहुम कुफ़ार, काफ़र बि तौबह कंदा क़बूल कोन पवंदी। उलाइक अतदना लहुम अज़ाबन अलीमा, इन्हनि जे लाइ असां ॾुखो ईंदड़ अज़ाब तयारु कयो आहे। तंहिंजे करे शाह लतीफ़ भिटाइन आयत जो शेर में तर्जुमो थो करे, चए थो मौत मुंद न आहे, मौत जी का मुंद कान्हे, कंहिंखे का ख़बर न आहे त रमज़ान जा अॻियां रोज़ा नसीब थींदा कंहिंखे न थींदा। मौत मुंद न आहे, मौत जी का मुंद कान्हे। ताइब थियो तकड़ा, देरि न कयो, तौबह कयो अलाह खां, त अलाह साईं हाणे मां हराम खाधो आहे, हाणे मूं तौबह कई। हराम छो था खाइनि? छाकाणि त उनखे अकुलु कोन्हे को। अलाह ताला फरमाए थो फिस्समाए रिज़्क़ुकुम, तव्हांजो रिज़्क़ आसमाननि में आहे, माना जेतिरा किरोड़ तव्हांखे ॼमण खां मरण ताईं मिलंदा, उहे किरोड़ चेंज नथा थियनि, अमाउंट साॻियो रहंदो। अगरि तव्हांखे 2 करोड़ 15,17,900 रुपया मिलणा आहिनि मरण ताईं, त इहे ई मिलंदा, 901 कोन थींदो।
पर इहो तव्हांजे हथ में आहे त इहे पैसा हराम करे वठो ऐं हलाल करे मिलंदव एतिरा। मिसाल तौरु को हिकिड़ो वज़ीर आहे, रिश्वत थो खाए, पोइ एॾा पैसा थी था वञे, पोइ फॉल सीलिंग में थो रखे या वॉशिंग मशीन में थो रखे या मोकिले थो दुबई। हाणे इहो ई साॻियो वज़ीर जेकॾहिं इहे चोरी न करे त एॾो टैलेंटेड ज़रूरु हूंदो जो जेकॾहिं दुनिया में को बिज़नेस करे हा, को हाउसिंग स्कीम ठाहे हा, त ओतिरा ई पैसा कमाए हा। छो त अलाह ताला जो हुकुम आहे त फिस्समा रिज़्कुम, तव्हांजो रिज़्क त फिक्स थियल आहे। हाणे हलाल करे वठो या हराम करे वठो उहो तव्हांजे हथ में आहे। तॾहिं थो चए शालती त मौत मुंद न आहे, मौत जो को टाइम कोन्हे। ताइब थियो तकड़ा, अजलू बि तौबा क़बल अल मौत, तर्जुमो थो करे अरबी लिखे थो अजलू माना तकड़ कयो तौबह में, मौत खां अॻु में। वेह तूं वरमल आहे, वेही तूं वेही न रहो, ताइब थियो तकड़ा, देरि न कयो तकड़ा थियो। अलाह ताला खां मां इन मसइले ते अलाह ताला खां मां दुआ घुरां थो त अलाह पाक असांखे हिन क़ुर पाक ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्हम्दुलिल्लाह ही जेको प्रोग्राम आहे 3 खां 4 बजे ताईं रोज़ानो थींदो रमज़ान शरीफ़ में, ऐं इनशा इहो वरी पंहिंजे टाइम ते रिपीट थिए थो। उहो तव्हांखे ज़रूरु टी वारा ॾसींदा त रिपीट थिए थो। ऐं इनशा ताला हींअर प्रोग्राम असांजो ख़तमु थिए थो। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। पैजी करा